भारतीय स्पॉन्सर्ड प्रॉक्सीज़ तरफ़ां बलूचिस्तान में तशद्दुद जी प्रोपेगेंडा कई पई वञे। पाकिस्तान जे इलाक़ाई सालमियत जी कंहिं बि भञकड़ी ते सख़्त ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त भारतीय स्पॉन्सर्ड प्रॉक्सीज़ बलूचिस्तान जी तरक्की में रंडक विझी रहिया आहिनि। हथियारबंद फ़ौज पंहिंजे शहरनि जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। सिक्योरिटी फोर्सिस सूबे खे दहशतगर्दी ऐं बेचैनी खां छुटकारो ॾियारनि। ISPR मूजिबि इन खां अॻु फील्ड मार्शल आसिम मुनीर सां बलूचिस्तान बाबति अरिड़हीं क़ौमी वर्कशॉप में शिरकत कंदड़नि मुलाक़ात कई। मई में जंग खां पोइ पाकिस्तान ऐं भारत विच में पहिरियों आला सतही राब्तो। ढाका में क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक सां भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर जी मुलाक़ात। बांग्लादेश में अॻूणे वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया जे जनाज़े नमाज़ जे मौक़े ते जयशंकर अयाज़ सादिक वटि लड़ी आयो ऐं साणसि हथ मिलायो। ॿिन्ही में कुझु देरि ताईं ख़ुशगवार जुमिलनि जी ॾे वठि बि थी। अलविदा 2025 भलीकार 2026। ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी जे बार्बर ब्रिज ते शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो। सवें माण्हुनि सिडनी जे समुंड किनारे पहुची नए साल जी आजियां कई। न्यूज़ीलैंड जे शहर ऑकलैंड में स्काई टावर ते शानदार आतिशबाज़ी करे नए साल जी आजियां। दुबई, पेरिस, लंडन ऐं न्यूयॉर्क में बि नए साल जी आजियां जूं तयारियूं। सिंध समेत पाकिस्तान में साल 2025 जे आख़िरी सिज खे अलविदा कयो वियो। नए साल जी आजियां जूं तयारियूं मुकमल। कराची जे शहरनि सीवियूं ते आख़िरी सिज खे अलविदा कयो। जामशोरो में सिंधु दरिया में अलमंज़र वटि आख़िरी सिज खे गुल निछावर करे अलविदा कयो वियो। सख बैराज वटि सिज खे अलविदा कयो वियो। सिंध जे तारीख़ी माग मोंजदड़ो ऐं कोटडेजी जे किले ते बि साल 2025 जे सिज खे मोकिलायो वियो। ईंदड़ साल में मुल्क ऐं सिंध जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। वफ़ाक़ी हुकूमत ॻाल्हियुनि लाइ PTI आॾो 8 फ़रवरी ते एहतजाज वारो सॾु वापसि वठण जो शर्त रखी छॾियो। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनावला चयो आहे त PTI ॻाल्हियूं चाहे थी त 8 फ़रवरी वारो सॾु वापसि वठे ऐं कमेटी ठाहे। असां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। राणा सनावला चयो त असां तस्दीक़ कराई आहे त PTI बानी ॻाल्हियुनि लाइ राज़ी न आहे। ॻाल्हियुनि खां अॻु TORs मञी वठूं त पोइ ॻाल्हियूं छा ते थींदियूं। तहरीक इंसाफ़ जे सेक्रेटरी जनरल सलमान अकरम राजा चयो आहे त ॻाल्हियुनि जो को बि माहौल नज़र न अची रहियो आहे। ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं बुनियादी उसूलनि खे मञियो वेंदो आहे। हवा में ॻाल्हियूं करणु बेमाना आहिनि। PTI जूं ॻाल्हियुनि लाइ के बि सख़्त शर्तूं न आहिनि। PTI बानी सां मुलाक़ात भेनरुनि जो हक़ आहे। PTI ते एतमाद नथो करे सघिजे। माज़ी में PTI ॻाल्हियूं ख़तमु कयूं। जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त PTI बानी जी आज़ादी ते का बि ॻाल्हि ॿोल न थींदी। PTI बानी पंहिंजी सज़ा भोगींदो। NRO न मिलंदो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त PTI सां ॻाल्हियुनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत सां पीपल्स पार्टी जी का बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। ॻाल्हियुनि बाबति राब्तो कयो वञे हा त चेयरमैन बिलावल भुट्टो बयानु ॾिए हा। गुलाम नबी मेमण IG सिंध जे उहिदे तां रिटायर्ड। नए IG जी बाज़ाब्ता तौर मुक़ररी जो फ़ैसिलो न थी सघियो। एडिशनल IG कराची जावेद आलम ओडो खे IG सिंध जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। नोटिफिकेशन जारी। ज़रियनि जो चवणु आहे त कुझु ॾींहनि में जावेद आलम ओडो खे ई बाज़ाब्ता तौर IG सिंध मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। जावेद आलम ओडो जी IG सिंध तौर मुक़ररी बाद आज़ाद ख़ान खे एडिशनल IG कराची मुक़ररु करण जा इम्कान। 4 या 5 जनवरी खां उतर जूं हवाऊं खुलण सबबि थधि में वाधि थींदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में बरसाति जो सिलसिलो ख़तमु थी वियो। हैदराबाद, सख, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति बाद थधि में वाधि थी वई। टंडुजान मोहम्मद, खैपुर, घोटकी, कशमोर, कंदकोट, उमरकोट, ठट्टो, सजावल, बदीन, छाछरो ऐं नगर पार्कर में बि वसकारो। बरसाति बाद रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो। बिजली बि बंदि। शहरनि खे मुश्किलातूं पेश। पाणी नेकाल कराए बिजली बहाल करण जो मुतालबो। नैब अॼुकल्ह ख़ामोश आहे। केस बि न लॻी रहिया आहिनि। जस्टिस मुसरत हलाली जो नैब प्रोसिक्यूटर खां सवाल।
नैब प्रोसिक्यूटर नासिर मुग़ल चयो त कहिड़ी ख़बर कुझु अरसे में नैब ख़ामोश न रहे। जस्टिस जमाल मंदोखेल नैब प्रोसिक्यूटर नासिर मुग़ल खे चयो त छा असांखे अदालत में सम्झो था। नैब प्रोसिक्यूटर चयो त अव्हां त आला अदलिया आहियो। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त हाणे असां आला अदलिया न आहियूं। सुप्रीम कोर्ट जवाबदार आमिर महमूद जे सही जी जांच पड़ताल लाइ फॉरेंसिक कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब खे 15 ॾींहनि अंदरि फॉरेंसिक कराए रिपोर्ट पेश करण जी हिदायत। शहदादपुर भरिसां शादी न कराइण तां पुट हथां पीरसन पीउ डंडा हणी क़तल। ॻोठाणनि जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। ॻोठु शेर ख़ान लुगारी में जवाबदार अकबर लाखो डंडा हणी 60 वरनि जे पीरसन पीउ वारिस लाखो खे क़तल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल। पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। मक़तूल जे पुट अली असगर लाखो चयो त भाउ अकबर लाखो जो ज़हनी तवाज़ुन ठीक न आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार एतराफ़ कयो आहे त शादी न कराइण तां पीउ खे क़तल कयो। वफ़ाक़ी हुकूमत जो नए साल के मौके ते अवाम के रिलीफ। 1 जनवरी का पेट्रोलियम शयुनि के अघनि में वॾी लाथ जो इम्कान। हुकूमत आलमी मार्केट में कच्चे तेल की क़ीमतुनि में लाथ सबब ईंदड़ 15 ॾींहनि लाइ प्लान तैयार करे वरितो। ज़रियनि मूजिब पेट्रोल की क़ीमत में 10 रुपया 60 पैसा फ़ी लीटर ताईं लाथ जो इम्कान। डीज़ल की क़ीमत में 8 रुपया 59 पैसा ताईं लाथ जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेट्रोलियम शयुनि के अघनि में फेरफार की हतमी मंज़ूरी ॾींदो।